हदीस जो रावी मौला अली मुश्किल कुशा है जबे तो मुखे सोने रसूल फरमायो ता हैदर अर्ज कयूं त जी साईं पाण दा फरमान पिया त जे कॾहिं को शख्स अल्लाह ताला जी एतरी इबादत करे जेतरी नूह अलैहिस्सलाम पंहिंजे कौम खे तबलीग कई हुई यानी नूह तबलीग कई 950 साल नबी साईं तो अली खे फरमाए त जे कॾहिं को शख्स अल्लाह ताला जी बेरियाओ 950 साल इबादत करे उन्हीं का बाद में जे कदे इन्हीं शख्स के अल्लाह ताला ओहद जबल जेडो सोन दे त समूरो खुदा जे रस्ते में खैर करे छड़े वरी जे कदे अल्लाह ताला इन्हीं के एतरी उम्र जे जमाल जे से जिंदगी जे से तो 1000 मर्तबा प्यादल बनी काबे दा हज करे अचे उन्हीं का बाद में इहो शख्स सफा ऐं मरवे जे टकरन ते ड्रोड़ंदे विच ते कत्ल थी वञे शहीद थी वञे कुसी वञे नबी साईं फरमायो अली अगदाली दे खबर जैसे बस क़यामत जे ॾियारे खटी वियो बाहलो ॾेई दो असांजी उम्र कुल 60 साल 50 साल 15 साल ते ॿिया 12 में 950 साल इबादत वरी उहद जबल जेडो सोन खुदा जे रस्ते में खर्च करे छॾियई खैरात करे छॾियई वरी 1000 मर्तबा हवाई में न बहरी में न प्यादल वजी हज कई वरी सफा ऐं मरवे जे टकरन ते ड्रोड़ंदे विच ते खुशी वियो कत्ल थियो शहीद थियो महबूबा ने इन्हीं जे नेकिन के अल्लाह जो रसूल थो जाने हाने हेडे तवज्जो जे करे कयो त पो मां अॻिते बयान कया नबी असां हैदर के फरमायो दाणे ॻाल्हि ॿुधो इहो शख्स जे 950 साल रब जी इबादत कई उहद जबल जेडो सोन खुदा जे रस्ते में खैरात करण वारो 1000 मर्तबा प्यादल हजन जे करण वारो सफा ऐं मरवे जे टकरन ते ड्रोड़ंदे विच ते शहीद थियण वारो सुमलम वाली कया अली जे कॾहिं इहो शख्स तोसां मोहब्बत नथो रखे सुभान अल्लाह इहो शख्स जे कॾहिं तोसां मोहब्बत नथो रखे त लम यशम राइहतल जन्नत वलम यदखुलहा इहो जन्नत जी बूई भी नसीब न थींदस न जन्नत में दाखिल थी सघंदो नारे हैदरी नारे हैदरी हाणे सच करे पुछो त जे कॾहिं न मां इहा हदीस मवालिन जे मकान में वञी पढ़ा त ये सब फुकरा हक बन करे किरी कुछ सुधरो नारे हैदरी तुझो वली मुझो वली तुझो वली मुझो वली तुझो वली मुझो वली हिकड़े
के रसूल इन हदीस जो तर्जुमो कयो वा ये बुधो मन पो को जज्बो उभरेवा जबे तो जिसे अली की विलायत का एतराफ नहीं वो लाख सजदे करे कोई गुनाह माफ नहीं। अली की विलायत का जिसे एतराफ नहीं वो लाख सजदे करे कोई गुनाह माफ नहीं। बदन पर हज का एहराम और दिल में बुग़्ज़ अली ये काबे के फेरे हैं तवाफ नहीं। सुभान अल्लाह। वरी बियो आशिक़ायो मैदान थे उन्हें चयो तो महशर में हुब्बे अली का टेस्ट होगा जो पास होगा वो बेस्ट होगा जो पास होगा वो बेस्ट होगा। अली के दर का भिखारी वहाँ चीफ गेस्ट होगा जो रखता है दिल में बुग़्ज़ अली वो यजीद के साथ अरेस्ट होगा। सुभान अल्लाह। नारे हैदरी। कुरान पढ़ो हदीस पढ़ो लोड़ाओ बैतल मां कुछ न थी दुव मानू समझी विया त बते राजी त रहन ऐं जेके कुरान पढ़ंदा हदीस पढ़ंदा उहे आलिम दीन ऐं मुफ्ती सदबा जट जाहिल नबी असां ये फरमायो कड़े ॾियारे अली खे त इज़ा कान यौमुल क़ियामत कुंत अंत व वलदुक अला खैलिन मुल्किन मुतवज्जतिन बिदुर्र वल याकूत फयहमुल्लाहु बिकुम इलल जन्नत वन नास यनसुरू। सुभान अल्लाह। नबी फरमायुस त हैदर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त तूं ऐं तुंहिंजा पुट हीरन ऐं याकूत सां सीगारन चिट कमरन घोड़न ते सवार थींदव। शरण के सुधारियो दैनन रोज़न वारन सुधारियो असा सजा सोना पी पोसा को न सुधर भेज दस्तगीर हथ मथे करे भेज दस्तगीर। बाबा इश्कबारी जमात हो असा जो दाने भत कदम हणे वेंदा पर भत को ज्यादा वरी मोटी आए साईं मां नौकर आया ताजे दरवाजे जो दस्तगीर जो ढगो जेके चेबो आ ढगो हैदर जने क़यामत जो ॾियारो थींदो न त तूं ऐं तुंहिंजा पुट हीरन ऐं याकूत सां सींगारियल चिट कमरन घोड़न जे मथां सवार थींदव। पो फय्यामुरुल्लाह बिकुम इलल जन्नत पो अल्लाह रब्बुल आलमीन तमा के हुक्म कंदो त हाणे वञो जन्नत जी सरदारी वञी संभालियो। सुभान अल्लाह। हजरत इमाम हसन हुसैन जन्नती नौजवानन जा सरदार ऐं मौला अलीउल मुर्तदा ला यजूज अहदुन बिस्सिरात इल्ला मन कतब लहू अलीउल बिल जवाद। वो शख्स कदहीं भी पुल सरात पार करे न सघंदो जेसिताईं मौला अली मुश्किल कुशा परवानो लिखी न ॾे। सुभान अल्लाह। हे अंधोवा
भंग चर्स पी 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 हिन जो मगज़ थी वियो वा खुश्क को जेको ॾाड़ी वारो ॾिसे थो त वञे थो भेण सां कटणो मरवार ॻाल्हायो नथा सुधरो नचन पचन के छॾियो मौला अली मुश्किल कुशा जा सच्चा मुरीद थी ॾेखारियो पोइ तव्हां सां जहिड़ो नाहे न त तोखे वञणो पवंदो त असांजी दावा कूड़ी आहे जे मौला जा मुरीद सच्चा आहिनि त सुन्नी आहिनि सुभान अल्लाह नारे रिसालत नारे हैदरी वन्नास यंजुरून सारे हश्र जे मैदान जा माण्हू बीठा ॾिसंदा वाह मौला तुंहिंजो घोड़ो वाह हसन तुंहिंजो घोड़ो वाह हुसैन तुंहिंजो घोड़ो वॾे शान ऐं मर्तबे जा मालिक आहिनि इन्हनि जे सदके में त अल्लाह ताला कायनात तख़लीक फरमाई सुभान अल्लाह सॼी दुनिया सां फिटायो इन्हनि जवाननि सां न फिटाए जो मरी वेंदो उहो अथव हिकु मदीने वारो साईं रब जो महबूब ऐं ॿियो असहाबे रसूल ऐं आले रसूल अज़वाज मुतहरात ऐं औलिया अल्लाह जन जो वॾो बगदाद में वेठो आहे ऐं समूरनि जे मथां कदम रखियो वेठो आहे नारे पीर भेज दस्तगीर हथ मत करे भेज आशिक हिकिड़े अर्ज़ कयो त पियासन लाइ पियालो भर अली हैदर हिननि माण्हुनि ते निगाहूं कर अली हैदर ज़मीननि ऐं ज़माननि में उभन ऐं आसमाननि में करे दुल दुल तुंहिंजी फर अली हैदर तूं हसनैन जो बाबो ॼमण जी जाइ बि खाबो नबीअ तोखे ॾिनी दुख्तर अली हैदर कुही खिनज़ीर ख़ैबर जा मिली विया लाफता दरजा कयो सरदार तोखे सर अली हैदर असां ते जो पवे मुश्किल सिगो जी सो करे दे हल असां ते जो पवे मुश्किल सिगो जी सो करे दे हल जो तू मुश्किल कुशा हैदर अली हैदर सदाई खे दुखन गायो बुडल बेड़ो अची तारियो जेड़ो इन्हीअ ॻाल्हि ते ॿियनि बारो पंहिंजनि खे परावन खे मुस्लमाननि खे काफ़िरनि खे मुनाफ़िक़नि खे ॾियण वारो रब जेड़ो हिन ॻाल्हि ते खटी उहा जमात वेंदी जेके ज़बान सां दिल सां ईमान सां यकीन सां चवंदा त ॾींदो अल्लाह हुआ पर असांखे मुहम्मद जे सदके ॾींदो नारे रिसालत नारे रिसालत नारे हैदरी मुर्शिद हुसैन तुंहिंजो धणी मुंहिंजो धणी तुंहिंजो धणी मुंहिंजो धणी जमात सगोरी तव्हां थकिजी पिया आहियो न सदाई खे दुखन गारियो बुडल बेड़ो अची तारियो सवाली थी धणीअ जे दर अली हैदर
अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे खुश रखे आबाद रखे ॾह हदीसूं हिन हाणे ताजियूं कल पढ़े में ॾाढो मज़ड़ो ॾिनऊं छो त कल निकोस लाड़काणे मो जलसे ते वियोस केठी बंदर जे भरसा मीरपुर साकरो में मींहुं वसाए उते पता सेवर बड़े वा आशको तव्हां जो जलसे जो इंतजाम करणो जामिया मस्जिद एडी ही जेडो है एडो ईदगाह हुआ सजो इंतजाम अंदर कयो कराची का स्पीकर घुराया वडी जमात हुई उते मां सवा कलाक तकरीर कई यादे हुसैन जो जलसो सुभान अल्लाह पो उतो भगा से हाल हुयो कोन अचे आराम रो कयो से तो गुलामी में नालो गणायो शुक्रा दस्तगीर बादशाह पीर जो करामतूं ॾिसी पुठी न ॾींदा आहियूं बीमार वेंदा आहियूं उते ख़ुशि थी करे पोइ मोटी ईंदा आहियूं सुभान अल्लाह पोइ इहो सफ़र जो हुयो वॾो ते हिकिड़े किताब मां हे ॿ टे हदीसां यादि कयमि इहे त ॿुधी छॾियो जे आशिक़े रसूल आयो त वरी हे मोबाइलियूं भरियो था टिन चैन अखरनि जी हिक रसूल जी हदीस है खुदा जो कसम जे कॾहिं इश्क सां यादि कंदे त हिक ॾींहं में यादि करे वेंदे छो त तुंहिंजो हाफ़िज़ो वॾो वा इंडिया जा गाना यादि कयूं वेठो वा पाकिस्तान जे गाननि जा कलाम यादि कयूं वेठो वा हैफ़ हुजई जो हे मौला जे शान जूं 5 हदीसूं यादि न करे नबी असां ये फरमायो हक़ अली जन्ने सुभान अल्लाह बरअतुन मिनन नार नबी असां ये फरमायो तो मौला अली जी मोहब्बत जहन्नम जे बाहि का छोटकारे जो सबब आहे हक़ अली बरअतुन मिनन निफाक मौला अली जी मोहब्बत मुनाफिकत खां निजात आहे मौला अली जी मोहब्बत उन्हीं जे सीने में वेंदी जंहिंजे सीने में मुनाफिकत न हूंदी ॻाल्हायो अरे तुंहिंजो त मुनाफिकत सां सीनो भरियो पियो आहे वो जेका ये सदा मिली थी पिठन कुठन जी त इकबाल भी इन्हीं जी निशानदेही कया त बुग़्ज़ जिस सीने में हो सिद्दीक और फारूक का है मुनासिब ऐसा सीना रात दिन पिटता रहे सुभान अल्लाह हर सहाबी नबी जन्नती हर सहाबी नबी नारे तकबीर नारे रिसालत जमा सगोरी सूबाई सदर मरकज जमात अहले सुन्नत मुफ्ती आजम पाकिस्तान जाने वाले सुन्नत मुफ्ती अहले सुन्नत मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकत मंगवालिया जन तशरीफ फरमा जी चुका है पुरजोश नारा सा इस्तकबाल नारे तकबीर भैया थमन कर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तुझी जान मुझी जान मामन जान जवाब दीजो जोर से तुझी जान मुझी जान तुझी जान मुझी जान तुझी जान मुझी जान तुझी जान मुझी जान सरमाए वाले सुन्नत जाने वाले सुन्नत जिया तो इन अजीम शान प्रोग्राम में सूबाई सदर मरकज जमात अहले सुन्नत मुफ्ती आजम जाने वाले सुन्नत फखर वाले सुन्नत हरदल अजीज मुफ्ती मोहम्मद जान नईमी कादरी दामत बरकत मुलालिया जन के चरण देखो शामदे चौंदा पीरे तरीका साहबजादा सैयद सरदार जियाउल्लाह शाह जिलानी जन के चरण दे को शामदे चौंदा वे रहो लब्बैक जनार वणी वे विनो तो लब्बैक नबी असां ये फरमायो तो हुब्ब अली या कुल ज़ुलूब कमा ताकुल नारुल हतब महबूबदा फरमान प्याद मौला अली जी मोहब्बत मौला अली जी मोहब्बत
गुनाहन के ये साड़े छड़ी भी आगे जिया बाहर लकड़न के साड़े छड़े याद क्यों ना हुब्बो अलीयन हसनतुन ला तदुर्र मअहा सय्यअतुन मौला अली की मोहब्बत सुभान अल्लाह उहा नेकी आगे जही जी इन्हीं नेकियां होंदे उन्हीं के काई बदी नुकसान न पहुंचाए सकती सुभान अल्लाह ते बुग़्ज़ो अलीयन सय्यअतुन ला तनफ़उ मअहा हसनतुन आई अली जो बुग़्ज़ उहा बदी आए जह जे बदी होंदे काई नेकी नफो न दई सकती नमाज पढ़े रोजा रखे हज करे ज़कात दे उशर दे सदका करे खैरातू करे पर अली जो जे कदे बुग़्ज़ थस काई नेकी इनके नफो न दीदी उन्हीं सा गदबी हदीस भी बुधो नबी फरमायो त मन साम मन सल्ला व साम फिल हरम वहुव मुबग़िदुन लि अहल बैती दखल अन्नार जेको शख्स नमाज पढ़े आई रोजा रखे काथे हरम काबे में ये गालियों वडोरो हुजे नडेरो हुजे वजीर हुजे सलाहकार हुजे हारी हुजे नवाब हुजे गालियों ये कयो त पो मुसलमानियत जो तमा हक अदा कयो जेको शख्स नमाज पढ़े आई रोजा रखे हरम काबे में काथे हरम काबे में मक्के शरीफ में बैतुल्लाह शरीफ में छो त उते जेको नमाज हिकड़ी पढ़ंदो त लख नमाज जो सवाब मिलंदो बा एक कुरान जो खत्म पढ़े त लख कुरान जे खत्मन जो सवाब मिलंदो बा एक रोजो रखे त लख रोजन जो सवाब मिलंदो बा मदीने जा जाइंदा फरमान पिया त हाणे जेको शख्स हरम काबे में नमाज भी पढ़े रोजा भी रखे पर जे कदे मुझे अहल बैत जो दुश्मन वा अली न तो बने पांजा मौलाना था बनन से अदा छा छा चवंदा मुफ्तिया आलिमा कासिया फाज़िला एड़ो वाजो इन सा को गालाए कोन सकंदो अलाए काथे वञी थो पहुचाए से और नबी जे शहर इल्म जो जेको दरवाजो वो नथो बणे मुश्किल कुशा चो त बूथ पुछड़ो तो पांजे मुंडियाणी ठोराणी जी तारीफ करे मापे नथो पर सज्जदा फातिमा नथी बणे से पांजे नवासन के कुलन ते खणियो घुमाइंदो थो बते मिठियूं चुमियूं थो जे पर नबी जे कुलन जा सवार नबी जा नवासा नोटरा नथा बनन से हसन सा नथी पवे से हुसैन सा नथी पवे से यजीद सा थी पवे से नबी तो फरमाए तो यो शख्स हाने हरम काबे में नमाज भी पढ़े रोजा भी रखे पर जे मुझे अहल बैत सा बुग़्ज़ थो रखे त यो जन्नत में न वेंदो यो सिधो जहन्नम में दाखिल बनी थी तो सुभान अल्लाह जेड़ी गाल तो हुई पर तमा जे सुभान अल्लाह हतमते करे सुभान अल्लाह छा तवा के कला से शाबाश काबी नेकी नफो दई न सकंदस
उन्हीं का बाद में नबी फरमायो द नज़र इला वजह अली ने इबादतुन अली जे मुंह के ॾिसण इबादत अली जे चेहरे के ॾिसण इबादत सुबह जो ठग मुल्लो तो मुंह पवे त सॼो ॾिहाड़ो न मानी थी मिले न कम थो थिए अल्लाह पर नबी फरमायो त जह मुझे मौला के ॾिठो उन्हीं जे चेहरे के ॾिठो इबादत कयई बिया हदीस में नबी साईं फरमायो त अनज़ुर इला अली ने इबादतुन हुन हदीस में तो फरमायो त अली जे मुंह के ॾिसण इबादत पर हिन हदीस में फरमायो त मुझे अली के ॾिसण इबादत अली जे हथन के ॾिसो इबादत अली जे पेरन के ॾिसो इबादत अगते फरमायो त जिक्र अली जिन इबादतुन अली जो जिक्र करण इबादत ये नंढड़न अखरन बारी ॾिस केतिरियूं हदीसूं ॿुधाई थम ये याद न कंदव त पोइ तव्हां ॾोही आहियो खुदा तबारक व तआला अकुल ॾिनो अथव दिमाग़ में ताक़त अथव असांखे हाणे ताक़त छॾे वई हिकिड़ी था ॻाल्हि कयूं त ॿी विसरी थी वञे तव्हां ॿारड़ीअ जा माण्हू सुबुह जो धौरा था खाओ लस्सी था पियो राति जो एॾो वॾो भरे था खीर जो पियो पोइ बि जेकॾहिं इहे नंढड़ियूं हदीस 8-10 यादि न कयई त पोइ मयारी आहे सुभान अल्लाह नारे हैदरी दरबार आलिया हुसैनिया द अली जुनुम अल कुर्बान वल कुर्बान मक अली ला यफ्तर कान हत्ता यरदा अलल हौस नबी फरमायो त अली कुरान सा गड्डा कुरान अली सा गड्डा ये पाण में जुदा न थींदा एस ताईं जो कुरान ऐं अली हौज़ कौसर ते ईंदा मां मुहम्मद सां अची मिलंदा कुरान अली सां गड्डा अली कुरान सां गड्डा एडो कुरान सा इश्क जो रिकेब में पैर घोड़े में रखे अलहम्द पढ़ी अलिफ लाम का कुरान शुरू करे भाग बराए रिकेब ते पैर पहुंचे त 30 सिपारा अली कुरान जा पढ़ी वने नारे हैदरी वो पूछो से साईं ये बिया हाफिज तो सजी रात दा पढ़न तडे था सुबह जो वनी मस खत्म पूरो कन हे तू यो कुरान किए तो जल्दी पढ़ी चतबा ये जेके कुरान पढ़दा है ने जन के 5 कलाक 10 कलाक 8 कलाक लगी वजन उनन जी रुगो जबान कुरान पढ़दी आ मां अली झट कुरान जो खत्म इन्हीं जे करे वेंदो हा जो मुजो वार वार कुरान पढ़ंदो आ हाने तलाक सवा मा तकरीर कया माशाअल्लाह असा जो अमीर मरकजी जमात आले सुन्नत पाकिस्तान सूबे सिंध जा अमीर आई सुन्नत जमात जी ढाल छप्पर छाव वो आए हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद जान हाने हुआ 15 मिनट 20 मिनट ॻाल्हाईंदा हिन पर अॼु अर्ज़ु कंदो मांसे त हिन बरकत वारे थल्हे ते आयो आ कलाक तकरीर कजा कुर्सीअ ते वेही तकरीर करदा बि तकरीर न कयो पर हिनन आशिकन खे एड़ो तमा मवाद ॾियो जो हिनन जी दिल इते पलटो खाए इंशाअल्लाह ताला आयुनिया का सवा तवा दस्तगीर बादशाह पीर जे आस्थाने से आया हो बगदाद शरीफ परे कोने अबा अरे ये मोबाइल के वट आहे ये का वडी थब कारी साहब मोहम्मद मुराद अले हिया बटणो कर त सजी दुनिया पई थी दिसजे
ये मादियत जो कमाल आ पर मदीने बारे साईं जो जे कदे हे फरमान न मनी दे तो मुसलमान न रहंदे नबी फरमायो त इन्नल्लाह कद रफ़अ लियद दुनिया फअना अंजुर इलैहा व इला मा हुवा काइनुन फीहा इला यौमिल क़ियामत का अन्नमा अंजुर इला कफ़ी हाज़िही नबी साईं फरमायो त ये सारी दुनिया अल्लाह रब्बुल आलमीन मुझे आडो पेश कई वो इन ये दुनिया में जो कुछ क़यामत ताईं थियणो आहे मां मुस्तफा इए थो ॾिसां जीअं पंहिंजे हिन हथ मुबारक जे तरीअ खे थो ॾिसां महबूब सुबानी के फैज़ जो दरिया जेड़ी मल जो शुरू थियो त पाण फरमायई त नज़र तु इला बिलादिल्लाह जमअन का खरदलतिन अला हुक्म इक्तिसादी मां हिन दुनिया जे सभिनी शहरनि खे इएं थो ॾिसां पियो जीअं तरीअ जे मथो सरह जो दाणो हुजे छा सरह जो दाणो सम्झो था न तो सॼी दुनिया के जेको इएं थो ॾिसे बगदाद को हिते नज़र नथी पवेसि असांजो ईमान आहे भेज दस्तगीर हथ मथे करे भेज बेटा या फरमायो त पलो तुंहिंजो पीर लदो सो लतीफ चए लगा सो लगा मसीह दिलियों दस्तगीर तू बगदाद में असा सिंध फकीर जो ओसियरो अमीर से गम की लानी काटिए तू पीरन जो बादशाह हो तू पीरन जो भरम अल्लाह खलक लतीफ जहे की निहार जो नरम तू बगदाद में रखो बड़ा शेख शरम जो मंज मरम सो गम की रानी काटिए टियों शेर भटाए जो बुधो चवे तो तू पीरन जो बादशाह पीर मुझो बादशाह वली सब वजीर हलन हजरत पीर दे फौजू कयूं फकीर जो संजो मंज शरीर से गम की लानी काटिए हिन शहर ते तकरीर खत्म थो कया सखी सुल्तान साईं दो फरमा को दबे बगदाद शहर दी क्या क्या निशानी उचिया लमिया चिराहू तन मन मेरा इवे पुरजा जिवे दर्जिया दिया लीराहू उन्हा लीरा दी गल कफनी पाके रल सा संग फकीराहू बगदाद शहर दे टुकड़े मंगसा हजरत बाहू करसा मीरा मीरा हिन वक्त में मुझो खलीफो खिदमतगार हाफिज कुरान भी आ कुरान जो कारी भी आ नात खान भी परे जोड़ भलोड़ नाथ खान हाफिज अब्दुल गनी खोसो वो नात पढ़ंदो उन्हीअ खां बाद में असां पंहिंजी स्टेज छॾींदा से ऐं वरी ॿिया अलम सगोरा ईंदा तव्हांखे नओं नओं मवाद ॿुधाईंदा तव्हांखे सुहिणियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा दिलि ठरी पवंदई उथण रूह न थींदी इंशाअल्लाह तबारक व तआला वमा अलैना माशाअल्लाह प्यारी जमात पुट इनखे खोल प्यारी जमात
सुभान अल्लाह सभिनी बुलबुले नायब बुलबुले सिंध हाफ़िज़ अली अकबर मौलाए कायनात जो शान बुधायो सब चो सुभान अल्लाह सभिनी जो दिलियूं ठरियूं पियूं ईअं नी वाह सब चो सुभान अल्लाह हींअर असांजो हाफ़िज़ आहे उन जी दस्तारफ़ थींदी ऐं साईं मुफ्ती साहब कराची आया आहिनि कुझु उहे ॿ टे जमायत खे ॻाल्हियूं ॿुधाईंदा नसीहत कंदा उन खां पोइ दुआ ख़ैर थींदी दरबार शरीफ़ जे मस्जिद शरीफ़ जो कमु बि हली रहियो आहे ॿ टे फ़क़ीर तव्हां ॾींदा तक़रीबन 6 करोड़ कमु थी चुको आहे मुंहिंजे ख़्याल में ऐं सॼी जमायत ड्यूटी ॾे पई ख़िदमत करे पई फ़क़ीर अचनि पिया सभई दिलि खोले मस्जिद शरीफ़